बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॻाढ़ियूं गजरूं धोई साफ़ करे उनखे कद्दूकश कंदासूं। तक़रीबन किलो गजरूं आहिनि जेके असां कद्दूकश कयूं आहिनि। पोइ इनखे कहिड़े थांव में विझी उन जे मथां विझंदासूं खंडु ऐं 2 टे नंढा फोटा कुटियल। पोइ इनखे मिलाए असां ढकु ॾेई बाहि ते रधण लाइ छॾे ॾींदासूं तक़रीबन 10 मिंट। हीअ घर जो ठहियल मखण आहे जंहिंजी रेसिपी तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ॾिसी सघो था। जॾहिं गजरुनि जो पाणी ख़ुश्क थी वञे पोइ उन में शामिलु कंदासूं मखणु, तक़रीबन 3-4 चमचा मखण जा। पोइ चङी तरह इन मखण में असां इन गजरुनि खे भुञंदासूं 2-3 मिंट त जीअं ख़ुशबू भुॻल जी थी वञे गजरुनि में, चङी तरह भुञी वञनि गजरूं। पोइ उन में शामिलु कंदासूं खोयो या माओ। हीउ खोयो घर जो ठहियलु आहे जेको मूं मलाईअ मां मखण गिहु ॾिसो कढियो आहे, ऐं बाक़ी जेको फोग बचियो आहे उहो असांजो खोयो आहे भुॻल। उहो असां इन में शामिलु कंदासूं गजरुनि जे हलवे में। पोइ चङी तरह मिलाए तयारु आहे असांजो झटपट माए वारो गजरुनि जो हलवो। हीउ हलवो तक़रीबन 15 खां 20 मिंटनि ताईं ठही वेंदो आहे झटपट। प्लेट में लाहे असां इन जे मथां ड्राई फ्रूट विझंदासूं। खाइण में तमामु ज़ाइक़ेदार ऐं जल्दी तयारु थींदड़ आहे।